उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी प्रिय प्यारनि खे दिलि वारनि खे सुहिणे सुहिणे यारनि खे वेलकम भलीकार। अॼु जो रिव्यू बहितरीनु रिव्यू आहे पंहिंजावेरी ऐं उन सां गॾोगॾु रियासत ऐं पापनगर जो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदो वञा पापनगर जी 119 एपिसोड जो नंबर तव्हां 119 बि छो न आया दोस्तों, उहो पोइ ॿुधायां थो। पहिरियों हलूं था रियासत ड्रामे जे बारे में। रियासत ड्रामो काफ़ी क़िस्तनि जो इंतज़ारु हुयो दोस्तनि खे त पहिरीं एपिसोड हले, ईद ते हलणी हुई, उन खे कैंसिल कयो वियो, वरी पोयां कयो वियो आहे। ऐं रही ॻाल्हि पंहिंजावेरी जी, पंहिंजावेरी में तव्हां एक्शन ॾिसो था, शिरल जी कहाणी ज़बरदस्त विच में आई आहे। ऐं हिते जेको आहे हाणे रुंडे वारनि जूं चालाकियूं तव्हांखे सभ खां वधीक नज़र अचनि थियूं। ऐं हसीना जी जान फ़िलहालु एतिरो जल्दी कोन छुटंदी, उन खे शिरल वारा उतो कढण जी कोशिशि कंदा, घणो कुझु ॾेखारियो वेंदो। पर रही ॻाल्हि पापनगर जी, पापनगर फ़िलहालु बंदि आहे। इहो ड्रामो हिते ईअं पियो हूंदो जीअं बंदि लॻो पियो आहे। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।